अस्सलाम वालेकुम दोस्तों। आरबीएस बेसिस अकेडमी में मां तव्हां सभिनी दोस्तनि खे भली कार चवां थो। अॼु असां हिकिड़ो इम्पोर्टेंट टॉपिक खे डिस्कस कंदासीं जंहिंजो टॉपिक आहे लॉजिस्टिक रेगुलेशन। दोस्तों उम्मीद तौर ते ही तमामु अहम जेको आहे सो आहे ऐं ही जेका असांजी रेगुलेशन फैमिली आहे उनजो ॾाढो अहम मेंबर आहे। जेतोणीकि त ही तमामु घटि इस्तेमालु कयो वेंदो आहे, छो कुझु हिकिड़ी लिमिटेशन आहे जेका अॻिते करे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, जंहिंजे करे हिन जो इस्तेमालु जेको आहे उहो घटि हूंदो आहे पर पंहिंजी जॻह ते इम्पोर्टेंट आहे। हाणे हिन में असां कंहिं वक़्तु हिनखे असां लॉजिस्टिक रेगुलेशन चवंदा आहियूं, कंहिं महिल असां हिनखे बायनोमियल चवंदा आहियूं ऐं कंहिं महिल असां हिनखे लॉ गेट चवंदा आहियूं। अचो त हिन जे पहिरें हिसे में थ्योरिटिकली असां हिनखे सम्झूं ऐं वरी ॿिए हिसे में अञा जेको थ्योरिटिकल जेकी शयूं रहियल आहिनि उहे सिखंदासीं ऐं इंशाल्लाह टे वीडियो में वरी असां ईंदासीं त प्रॉपर तरीक़े सां असां हिनखे जेको आहे प्रैक्टिकली कीअं कयूं स्पीसीस सॉफ्टवेयर ऐं जेके हुन में टेक्निकल शयूं आहिनि सभु शयूं में डिस्कस कंदासीं। हीअ बि ॾाढी सुठी वीडियो थियण वारी आहे ऐं अचो त पंहिंजे इन डिस्कशन खे शुरू कयूं। सभ खां पहिरीं मुंहिंजो नालो डॉक्टर अहमद सुमरो आहे, मां शाब्दिक सां तालुक़ु रखां थो। अच्छा, जीअं अॻु में ॻाल्हि थी चुकी हुई आहे त ही जेका आहे असांजो रेगुलेशन फैमिली आहे उन सां तालुक़ु आहे, जंहिंमें अॻु में सिंपल रेगुलेशन आहे, मल्टीपल रेगुलेशन डिस्कस थी चुका आहिनि ऐं हाणे ही लॉजिस्टिक रेगुलेशन जेको आहे उहो असां डिस्कस थी रहिया तव्हां ॾिसी रहिया आहियो। ऐं तंहिंखां पोइ लॉजिस्टिक रेगुलेशन, अच्छा जी, हाणे लॉजिस्टिक रेगुलेशन आहे छा? लॉजिस्टिक रेगुलेशन खे असां ईअं सम्झंदासीं त समटाइम इट इज़ कॉल्ड is a logistic or log it model। जीअं अॻु में ॻाल्हि की त लॉजिस्टिक बि चई सघूं था, असां हिनखे लॉजिट या लॉग इट बि पढ़ी सघूं था। यूज़ वाइडली टू एक्सप्लेन द डिस्क्राइब रिलेशनशिप बिटवीन द बाइनरी रिस्पॉन्स। हाणे बाइनरी रिस्पॉन्स जेको थोरो टेक्निकल थोरो खे सम्झ घुरिजे। बाय मीन्स ॿ ऐं जेको आहे सो बाइनरी मीन्स त उहे रिस्पॉन्स जंहिंमें ॿ जेके इंसान जूं कैटेगरी हुजनि, सक्सेस आर फेलियर, ट्रू और फॉल्स, yes or no, 0 or 1। इहे क़िस्म जा जेके बि जेको आहे असांजो डिपेंडेंट वेरिएबल जेके असांजो बाइनरी आहे, इन तरीक़े सां उनजा रिस्पॉन्सिस आहिनि त पोइ उन सां पक में असांजो जेको रेगुलेशन लॻंदो उहो लॉजिस्टिक रेगुलेशन लॻंदो। हिते तव्हां मल्टीपल लॻाए सघो था पर हिते इनखे न लॻंदो जेको तव्हां डिपेंडेंट वेरिएबल आहे उहो असांजो बाइनरी आहे जंहिंमें ॿ ऑप्शन्स आहिनि, ठीकु आहे। ऐं अ सेट ऑफ द प्रिडिक्टर्स, हाणे ही जेको प्रिडिक्टर्स आहे असां हिनखे चवंदा आहियूं इंडिपेंडेंट वेरिएबल। यानी इंडिपेंडेंट वेरिएबल तव्हांजा बाइनरी बि थी सघनि था, स्केल बि थी सघे थो, कैटेगोरिकल बि थी सघे थो, उहो भले मिक्स हुजे या सभु जेके तव्हांजा बाइनरी हुजनि या मिक्सचर हुजनि सभिनी जो, उहो मसइलो कोन्हे। पर डिसाइड अहिड़ो कंदासीं त आख़िर जेको आहे सो लॉजिस्टिक रेगुलेशन हणूं या मल्टीपल रेगुलेशन हणूं, उहो कहिड़ी ॻाल्हि ते असां हिनखे जेको आहे सो डिसाइड कंदासीं। बिल्कुलु सिंपल ॻाल्हि आहे, जेकॾहिं असांजो बिल्कुलु ॻाल्हि सिंपल आहे, जेकॾहिं असांजो तव्हां डिपेंडेंट वेरिएबल असांजो बाइनरी रिस्पॉन्स आहे जंहिंमें ॿ रिस्पॉन्स आहिनि त पोइ पक सां असांजो लॉजिस्टिक रेगुलेशन रहंदो। इंडिपेंडेंट वेरिएबल प्रेडिक्टर्स उनजो भले कहिड़ा बि वेरिएबल हुजनि, उनजो कहिड़ो बि बाइनरी हुजे या स्केल जेको बि हुजे, उनमें असां को मसइलो कोन्हे। There are the two models of the logistic regulation: binary logistic regulation and the multimonial लॉजिस्टिक रेगुलेशन। हाणे बाइनरी त तव्हां सम्झी वियो, जंहिंमें असांजा डिपेंडेंट वेरिएबल में असांजा ॿ जेके ऑप्शन येस आर नो। पर मल्टीपल रेगुलेशन में वरी असांजो छा हूंदो आहे त ॿिनि खां वधीक असांजा रिस्पॉन्स हूंदा आहिनि असांजी डिपेंडेंट वेरिएबल, तंहिंमें कहिड़ा असां हिनखे बाइनरी लॉजिस्टिक मल्टीमोनियल लॉजिस्टिक रेगुलेशन चऊं था। मल्टी मीन्स तव्हां ॿिनि खां वधीक, ऐं नॉमिनल मीन्स नॉमिनेशन जंहिंमें ॿिनि खां वधीक नॉमिनेशन हुजे उनखे असां मल्टी नॉमिनल लॉजिस्टिक रेगुलेशन चऊं था। हाणे हिन में तव्हां ॾिसी रहिया आहियो त बाइनरी लॉजिस्टिक रेगुलेशन, बाइनरी लॉजिस्टिक रेगुलेशन typically takes only two of the two possible values, यानी ॿ possible values थी सघनि था, yes or no जॻह में ॻाल्हि थी। ऐं उन खां पोइ जेके असांजा इंडिपेंडेंट वेरिएबल उहो कंटिन्यूअस थी सघे थो ऐं कैटेगोरिकल थी सघे थो। कैटेगोरिकल ऐं ॿिन्ही मां कोई बि थी सघे थो, या सभई तव्हांजा उनमें जेके बाइनरी थी सघनि था यानी डिपेंडेंट वेरिएबल या मिक्स बि थी सघे थो। अच्छा, इन खां अलावा ॻाल्हि हली असांजी त मल्टीनोमियल असांजो कहिड़ो आहे मल्टीनोमियल, त इन में असांजो जेको आहे त तव्हां ॾिसी रहियो त हिते असांजे टाइप ऑफ द ड्रिंक, यानी का ड्रिंक असां पसंदि कयूं था, तव्हां ड्रिंक कहिड़ी क़िस्म जी पसंदि कयो था। कॉफ़ी बि असां में ड्रिंक में असांजी ट्रेडिशनल चीज़ कॉफ़ी आहे, सॉफ्ट ड्रिंक आहे,
टी आहे या सिंपल वाटर आहे यानी असां जॾहिं ॻाल्हि कयूं था त ड्रिंक्स में चार थी थियूं जेका अॻे में बाइनरी में असां ॻाल्हि कईसीं जेके असां ड्रिंक्स जी ॻाल्हि कयूं त सिर्फ़ु ॿ अची वञनि था यानी कॉफ़ी या टी या जेको आहे सॉफ्ट ड्रिंक ॿिन्ही में पर हिते असां वटि मल्टी नोमियल आहे यानी मल्टीपल एम नॉमिनेशन्स आहे इन करे असां में हिक खां वधीक ॿिनि खां वधीक असां वटि आहिनि जो असां वटि 4 ऑप्शन आहिनि ऐं बाइनरी में असां वटि 2 ऑप्शन्स आहिनि थोरो इहो फ़र्क़ु आहे ऐं जेके तव्हांजो जेको डिपेंडेंट वेरिएबल उहो मल्टीनोमियल आहे त उन ते लॉजिस्टिक रिलेशन लॻंदो पर उनजी टाइप हूंदी उहो मल्टीनोमियल हूंदी इहा असांखे ज़हन में रखणु घुरिजे ऐं तंहिंखां पोइ जेको अहम जेका ॿी शइ आहे असांजी लॉजिस्टिक रिलेशन में बी डिस्क्राइब एज एस्टिमेट रिलेशनशिप बिटवीन द नॉन मैट्रिक सिंगल नॉन मैट्रिक या जेके असां बाइनरी बि चई सघूं था डिपेंडेंट वेरिएबल जंहिंमें असांजो सिंगल नॉन मैट्रिक या बाइनरी डिपेंडेंट वेरिएबल हुजे ऐं ॿियो जेको आहे अ सेट ऑफ द मैट्रिक या नॉन मैट्रिक इंडिपेंडेंट वेरिएबल हुजे ठीकु आहे ऐं हीअ असांजो जेको आहे पूरो असांजो फॉर्मूला आहे त भई बाइनरी नॉन मैट्रिक जेको आहे असांजो डिपेंडेंट वेरिएबल आहे ऐं उन सां उनखे एक्सप्लेन जेको कयूं था उहो नॉन मैट्रिक एंड द मैट्रिक जेके असां उनखे एक्सप्लेन कयूं था इहे इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि लॉजिस्टिक रिग्रेशन along the discriminant analysis discriminant analysis जो मक़सद इहो आहे त असां ॿिनि ग्रुपनि में तफ़रीक़ जेका उहा ज़ाहिर कंदा त हिकिड़ो ग्रुप ॿिए ग्रुप खां कीअं जेको आहे उहो मुख़्तलिफ़ आहे is appropriate statistic technique when the dependent variable is categorical nominal or non-metric variable independent variable are metric or non-metric ठीक है लॉजिस्टिक along with the discriminant analysis हाणे हिते ही तव्हां ॾिसी रहिया आहियो नंढी हिकिड़ी पिक्चर आहे जंहिंमें असांजो ॿुधाए थो त जेको आहे सो क्वांटिटेटिव डेटा उन में असांखे उनखे ॿिनि हिसनि में तक़सीम कंदा जीअं त अॻु में मां लेक्चर में ॻाल्हि कई क्वांटिटेटिव ऐं नॉन क्वांटिटेटिव क्वांटिटेटिव डेटा जेका असांजी मैट्रिक या नॉन मैट्रिक में ईंदी आहे ऐं नॉन मैट्रिक ते जीअं लॉजिस्टिक रिग्रेशन कमु कंदो आहे इन करे असां में बाइनरी बि अची थो वञे नॉमिनल बि अची थो वञे ऐं ऑर्डिनल बि अची थो वञे इहे असांजा फ़र्क़ु थी वियो त नॉन मैट्रिक ऐं मैट्रिक में लॉजिस्टिक रिग्रेशन में बि प्रिफर्ड कंहिं ते प्रिफर कजे डिस्क्रिमिनेंट एनालिसिस ते when the dependent variable has only two groups logistic regression may be preferred for the two reasons ॿ reasons आहिनि जॾहिं तव्हांजो डिपेंडेंट वेरिएबल जेको आहे बाइनरी हुजे डिस्क्रिमिनेंट एनालिसिस assume मल्टीवेरिएट नॉर्मलिटी हाणे असां जेको आहे लॉजिस्टिक रिग्रेशन खे फोकियत छो ॾियूं तव्हां डिस्क्रिमिनेंट एनालिसिस ते उन हिकिड़ो सबबु इहो थियो त डिस्क्रिमिनेंट एनालिसिस जेको आहे उहो मल्टीवेरिएट नॉर्मली चेक कंदो आहे त भई तव्हां जेका मल्टीवेरिएट डेटा जेका आहे उहा नॉर्मल डेटा आहे इन वजह खां मुंहिंजी पूरी वीडियो सीरीज़ आहिनि डेटा किलिंग डेटा जी किलिंग उन में हिकिड़ो ऑप्शन बि वीडियो बि आहे त डेटा जी नॉर्मलिटी खे चेक कजे त डेटा जी नॉर्मलिटी चेक कनि त कहिड़ा तरीक़ा आहिनि ऐं उन लाइ डिस्क्रिमिनेंट एनालिसिस हिकिड़ो अहम असम्पशन आहे त मल्टीवेरिएट नॉर्मलिटी हुजे ऐं इक्वल कोवेरिएंस ऐं कोवेरिएंस पाण में हुजनि अच्छा हाणे इन हवाले खां लॉजिस्टिक रिग्रेशन में छा आहे उनमें इहो जेको आहे कंहिं क़िस्म जो को मसइलो न हूंदो आहे जेको आहे that does not face these strict assumptions ये सख्त assumption उन हवाले खां जो को मसइलो कोन्हे ऐं हिकु मशमूर रोबस्ट टेक्निक आहे ॾाढी जेको आहे पावरफुल टेक्निक आहे अगेंस्ट द तव्हांजी डेटा जी तव्हांजी डेटा नॉन नॉर्मल आहे तॾहिं बि को मसइलो कोन्हे लॉजिस्टिक रिग्रेशन में तव्हां उनखे लॻी पंहिंजो अप्लाई करे सघो था भई तव्हांजी डेटा नॉन नॉर्मल आहे त पोइ तव्हां उन ते जेको आहे डिस्क्रिमिनेंट एनालिसिस तव्हां जेको आहे नथा लॻाए सघो हिकिड़ी एडवाइस आहे लॻाए बि सघी थो पर रिसर्च वरी बि उहो ई मसइलो थी वेंदो तव्हांजा रिसर्च इनवैलिड हूंदा अच्छा हाणे उहो साॻियो ई जेको आहे ॿियो सबबु आहे इवन इफ assumptions are made जेकॾहिं तव्हां उन जा assumptions आहिनि जीअं रेगुलेशन जा assumptions आहिनि मल्टीपल रेगुलेशन जा assumptions लॉजिस्टिक रेगुलेशन जा बि assumptions आहिनि उहे मीट करणु लाज़मी आहिनि if assumptions are made some researchers prefer logistic regulation because it is similar to multiple regulation त हाणे जेकॾहिं तव्हां रेगुलेशन जा assumption मीट न बि था थियनि त तॾहिं बि ठीकु आहे पर assumption मीट करे था वञो तॾहिं बि असांखे मल्टीपल रेगुलेशन असांखे लॉजिस्टिक रेगुलेशन खे प्रिफर करणो आहे डिस्क्रिमिनेंट एनालिसिस ते रीज़न इहो आहे त इहो वेझो आहे तव्हांजे मल्टीपल रेगुलेशन जेको असां तरीक़ेकार आहे मल्टीपल रेगुलेशन जी सां पंहिंजो रन कंदा आहियूं साॻियो तरीक़ो ते बि असांजो आसानी सां रन थी सघे थो ऐं ॿियो इट इज़ स्ट्रेट फॉरवर्ड इन स्टेटिस्टिकल टेस्ट आहिनि 3-4 स्टेट्स आहिनि जंहिंमां तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त तव्हांजो मॉडल जेको आहे उहो फिट थिए थो डेटा में या न
इन खां अलावा सिमिलर अप्रोच टू मैट्रिक नॉन मैट्रिक वेरिएबल आहिनि नॉन लीनियर यानी मैट्रिक को जो डेटा है नॉन मैट्रिक जीअं तव्हां मल्टीपल रिग्रेशन में रन कंदा वरी हिन में बि तव्हां रन करे सघो था ऐं हिन में वाइड रेंज ऑफ डायग्नोसिस हिन में खोड़ सारियूं टेबल आहिनि यानी टेस्ट आहिनि जंहिं सां तव्हां पंहिंजे मॉडल खे तव्हां डायग्नोस करे सघो था। अच्छा उन खां पोइ जेका अहम ॿी शइ आहे अच्छा हाणे जेका मां डेटा हिन में इस्तेमालु कई आहे उहा डेटा मां कई आहे ग्लोबल एंटरप्रेन्योरशिप मॉनिटर हिकिड़ो तमामु वॾो डेटाबेस आहे। अचो थोरो इनखे बि अॻिते ॾिसूं त इन में कहिड़े क़िस्म जी डेटा आहे छा आहे इन हवाले खां ही असांजी आहे द वर्ड्स फॉरमोस्ट स्टडी ऑफ एंटरप्रेन्योरशिप सिंस 99 यानी 1999 खां ही जेका ऑर्गेनाइजेशन कमु करे रही आहे ग्लोबल एंटरप्रेन्योरशिप मॉनिटर पाकिस्तान भी हिन जो कुझु 4 खां 5 सालनि जो मेंबर रहियो ऐं उन खां पोइ कुझु सबब जे करे मूंखे ख़बर न आहे कहिड़े सबब जे करे हुननि जेका इनकी मेंबरशिप डिसकंटिन्यू कई न त पाकिस्तानी डेटा बि हिन ते तक़रीबन 2008 खां 2013 ताईं दस्तियाब आहे। हाणे त उहो डेटा ऑब्सोल्यूट थी चुकी आहे छो जो लेकिन काफ़ी अर्सो हिन वक़्तु तक़रीबन 8 खां 9 साल गुज़री विया आहिनि हाणे उहा डेटा हिन वक़्तु जेको आहे यकीन तौर ते एब्सोल्यूट आहे न त खोड़ सारा पेपर इन डेटा के मां डाउनलोड करे ऐं माण्हुनि पेपर लिखिया आहिनि ऐं इन हवाले खां मुंहिंजो बि 4-5 पेपर हिन डेटा के इस्तेमालु कंदे मां 4-5 पेपर लिखिया आहिनि एंटरप्रेन्योरशिप जे हवाले खां ऐं जे कुझु 2 पेपर चाइना ते आहिनि ऐं कुझु पेपर जो मुंहिंजा पाकिस्तान ते आहिनि। हाणे हिन में असां डेटा जेका डाउनलोड करे सघूं था हिन में असां वटि जेके आहिनि वञी तौर ते ॿिनि क़िस्म जा डेटा सेट असांखे मिलनि था। हिकिड़ो डेटा आहे त एंटरप्रेन्योर बिहेवियर एंड एटीट्यूड यानी बिहेवियर एटीट्यूड एंटरप्रेन्योरशिप जे हवाले खां पूरी दुनिया में या जेके हिन जा मेंबर मुल्क उन में कहिड़ो आहे ऐं ॿियो आहे एंटरप्रेन्योर फ्रेमवर्क कंडीशंस जेके हिन वक़्तु जेके मेंबर कंट्रीज़ आहिनि हिन जा उन में हिन वक़्तु के एंटरप्रेन्योर जे हवाले खां जेके मुख़्तलिफ़ हालात आहिनि जनरल हालात आहिनि इंफ्रास्ट्रक्चर आहे जेको आहे सो गवर्नमेंट जी सपोर्ट आहे खोड़ सारा उन में जेको आहे हिकिड़ो जनरल जेको आहे डेटा आहे हिन जी मुंहिंजो ॿिन्ही क़िस्म डेटा सां जेको इस्तेमालु करे मां पेपर लिखिया आहिनि ऐं पर घणा पेपर मूं हिन में एंटरप्रेन्योर एटीट्यूड ऐं बिहेवियर जे हवाले खां लिखिया आहिनि। अच्छा इन में हेठि ईंदासीं त असांखे ही आहे डिफरेंस बिटवीन इकोनॉमी स्ट्रेंथ असांजो ओवर टाइम कस्टम एंड फुल डेटा सेट हिन खे तव्हां फुल डेटा सेट खे तव्हां जेको आहे सो क्लिक कंदव त ही तव्हांखे पूरा डेटा सेट ॾींदो सभिनी मुल्कनि जा जेके बि हिन जा मेंबर कंट्रीज़ आहिनि। अच्छा इन खां अलावा रिसर्च रिपोर्ट भी पब्लिश कंदा आहिनि एंटरप्रेन्योरशिप जी कंडीशन जे हवाले खां जेके मेंबर कंट्रीज़ आहिनि। हाणे तव्हां हिते ॾिसो था त ही जेको आहे असांजी हिन वक़्तु जेको आहे 2017 जी डेटा अवेलेबल आहे जंहिंजो 24.7 MB डेटा अवेलेबल आहे। तव्हां 24.7 MB तमामु वॾी डेटा आहे ठीकु आहे ऐं हिन वक़्तु अच्छा हिन जो हिकिड़ो सबबु आहे त ही जेका डेटा क्रिएट कंदा आहिनि उहो 3 सालनि खां पोइ जेको आहे उहो डेटा ऑनलाइन कंदा आहिनि। मिसाल जेका हाणे का 2021 का डेटा कलेक्ट कंदा उहा 2024 में वञी ऑनलाइन कंदा यानी हिन वेबसाइट अची उन खां पोइ तव्हां हिनखे डाउनलोड करे तव्हां हिनखे इस्तेमालु करे सघो था। तव्हां ॾिसो था जेको असांजो पहिरियों जेको डेटा सेट हिननि कयो हुयो उहो हुयो 1999 में जंहिंजी जेको आहे 1.24 MB हाणे उहो 24 MB ते पहुची चुको आहे। त मां सोचो त कहिड़ी डेटा जो हिन में जेको आहे हिन में शामिलु कई वई आहे हीउ नंढो मुख़्तसिर तारुफ़ हुयो हिन जी ऐं छा हिन जी जेका डेटा आहे जेका बि डेटा आहे उहा फ्री ऑफ कॉस्ट आहे हिन में कंहिं क़िस्म जी का बि तव्हांखे उन खां पोइ असां वरी पंहिंजे उन ते अचूं था PPTs ते। हाणे असां पंहिंजे PPTs ते वापसि अची वियासीं हिन में